छा तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं पूरी दुनिया जा माण्हू कार में रहंदा हुआ, तॾहिं मुंहिंजी सिंध जा माण्हू पकियुनि सिरनि जे घरनि में रहंदा हुआ। हिकु अहिड़े शहर जंहिंजो नक्शो अॼु जे जदीदी शहरनि जहिड़ो हुओ। अस्सलाम वालेकुम दोस्तो, उम्मीद कयां थो ख़ुशि ऐं आबाद हूंदो। 5000 साल उन पुराणे अज़ीम सफ़र ते जंहिंखे दुनिया मन जो दड़ो चवे थी, हीअ सिर्फ़ पथरनि जा ढेर न आहिनि, पर असांजे अबनि ॾाॾनि जे ज़हनात जो सबूत आहे। हिते जा रस्ता सिधा हुआ, पीअण जे पाणी लाइ खूह हुआ, ऐं हैरान कंदड़ ॻाल्हि हिते इहे जो गंदो पाणी जो निज़ाम बणिजी वियो आहे। अॼु जे केतिरनि ई शहरनि खां बहितर हुओ। हिते न को बादशाह जो महल मिलियो आहे, न ई जंगी हथियारनि, जंहिंजो मतिलबु आहे त अमन पसंद ऐं बराबरि माण्हू शहर हुओ। हिन शहर मां मिलियल पर पुरामी मोती ऐं नाजणीअ जूं मजमू ॿुधाए थो। असांजा वॾा फ़न हुनर जा केतिरा ई पार्क हुआ, पर अफ़सोस एॾे अज़ीम शहर कीअं ख़तमु थियो। उहा हिकु अहिड़ी कीअं ख़तमु थियो ॻुझी ॻाल्हि आहे, जेको अॼु ताईं दोस्त मुंहिंज जो दड़ो असांजी सुञाणप आहे। असांखे घुरिजे त पंहिंजी हिन तारीख़ वरसीअ जी हिफ़ाज़त करियूं, दुनिया खे ॿुधायूं त असां हिकु अज़ीम तहज़ीब जा वारिस आहियूं। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे सिंधी हुजण ते फ़ख़्रु आहे त हिन वीडियो खे लाइक कयो ऐं शेयर कयो ज़रूरु कजो। तव्हांखे मुंहिंजे दड़े जी कहिड़ी ॻाल्हि सभ खां वधीक मुतासिर कंदी आहे, कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तो, मुंहिंजे दड़े जा केतिरा ई फ़न आहिनि। मुंहिंजे दड़े में जिते बूटा ऐं पथरनि जा थांव, मिटी जा थांव ठहियल आहिनि। तव्हांखे मुंहिंजे दड़े ते केतिरा ई माण्हू जा नक्शा मिलंदा, जिते रीतूं, रस्मूं ऐं पुराणनि घरनि दरनि जा नक्शा मिलंदा। तव्हां बि अचो, कॾहिं मुंहिंजे दड़े जो सफ़र कयो त तव्हांखे केॾो न ख़ूबसूरत ऐं मिठाज वारो शहर लॻंदो। केतिरा ई माण्हू वॾे शौक़ ऐं चाह ऐं जज़्बे सां ईंदा आहिनि, जेको लाड़काणे डिवीज़न खां अॻियां मुंहिंजो दड़ो सॾियो वेंदो आहे। मुंहिंजे दड़े जे लाइ केतिरा ई माण्हू वॾी अक़ीदतमंद सां ईंदा आहिनि, जेके फ़ख़्र सां घुमंदा आहिनि, जंहिंजा अॼु बि नक्शा चेंज थी विया आहिनि। जेकॾहिं वीडियो पसंदि आयो हुजे त दोस्तनि लाइ शेयर कजो, लाइक कजो, कमेंट कजो।